जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि हरि प्रबोधनी ग्यारस विर्त जी कथा। त सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, हीअ मनुष्य हज़ारे अश्वमेध यज्ञ हज़ारे वाजपेय यज्ञ खणी छो न करे, त बि प्रबोधनी एकादशीअ जे विर्त जो पुण्य वॾो आहे। हिन एकादशीअ में जागृतो करण करे हज़ारनि जन्मनि जा पाप जली ईअं भस्म थी वञनि था, जीअं बाहि जे हिकिड़े छिणिग लॻण करे कपह जो ढिघ जली भस्म थी वेंदो आहे। हे नारद, मां तोखे मुक्ति ॾियण वारी ऐं पापनि कटण वारी प्रबोधनी एकादशी जो महत्तम तोखे ॿुधायां थो, तूं कन ॾेई ॿुध। सभिनी तीर्थनि घुमण ऐं दान पुण्य करे जेको फल मिलंदो आहे, उन्हीअ मां 1000 गुणो वधीक फल प्रबोधनी एकादशीअ में जागृतो करण करे प्राप्त थींदो आहे। जेके मनुष्य राति जो जागृतो करे कपूर जो ॾीओ ॿारनि था, उन्हनि खे केतिरनि ई किरोड़नि गऊं जे दान करण जो फल मिले थो। जेको मनुष्य जागृते सां गॾु पूॼा बि कनि था, उहे 5-10 हज़ारनि कुलनि समेत मुक्तिअ खे प्राप्त कनि था। जागृतो करण वक़्तु जेके कपूर, केसर, ख़ुशबूदार ऐं ॿियनि सुगंधित पदार्थनि सां धूप दीप कनि था, उहे विष्णु लोक में वञी वासो कनि था। खीर, ॾहीअ ऐं घीअ जल सां जेके ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे सनानु कराइनि था ऐं सॼी राति जागृतो कनि था, उहे वरी संसार सागर जे फाईअ में नथा फासनि, याने जनम मरण जे चक्र में नथा अचनि। जेके मनुष्य जागृत करण वक़्तु वस्त्रनि जो दान कनि था, उहे उन्हीअ वस्त्र जे तंदुनि जे तारनि जे हिसाब मुजिबि किरोड़े मनंतर वैकुंठ में वञी वासो था कनि। जेके सुहिणा सुहिणा गहना ऐं जेवर घड़ाए ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे पाइनि था, से विष्णुअ जे मंदर में केतिरनि ई कल्पनि ताईं वञी निवास कनि था। जेको ठाकुर जीअ खे शंख जे जल सां सनानु कराइनि था, उन्हनि खे 1000 कपिला गऊ जो दान करण जो फल मिले थो। जंहिंजे हृदय में विष्णु भगवान जी मन मोहिंदड़ मूर्ति विराजमान आहे, मुख में सदाई हरिय जो नालो वसी रहियो आहे, पेट में नैवेद्य ऐं चरणनि जो जल मस्तक में धारण थिए थो, उन्हीअ खे खुद विष्णु भगवान जो स्वरूप ॼाणणु घुरिजे। कतीअ सुधी एकादशी ॾींहुं भक्ति भाव करे विष्णु भगवान खे जगाइजे। भगवान खे जगाइण लाइ सुठा सुठा मन मोहिंदड़ भगवान जे भक्तिअ जा भॼन ॻाइजनि, मृदंग, डफ, दुहिल, शहनाइयूं ऐं बाजा वॼाइजनि, खंजरियूं ऐं खड़ताल खड़काइजनि, डोकाला खणी नगारा ऐं नाद उचारजनि, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद जा मंत्र उचारजनि, विष्णु सहस्त्र नाम अस्त्रोत्र पढ़ी गुलनि धूप दीप सां मंत्र पढ़ी पूजा कजे। दोहिरो। सूरज चंद्र ब्रह्मा रुद्र राजा इंद्र कुबेर, तुंहिंजनि चरणनि ते निमन पूजन तुंहिंजा पेर। हे गोबिंद उथ जाग तूं तुंहिंजे जागण साण, विश्व बि जगी थी उथे सुम्हे सुम्हण साण। शरद ऋतुअ जा गुल टिड़िया थी गुलशन गुलजार, 10 दिशाउनि में ॾिठम अजगय बि इसरार। जाग बिशंबर जाग तूं अख पट थी सुजाग, तुंहिंजे पूजा वास्ते हेमा गाया राग विहाग। अहिड़ी वेनती ॿुधी भगवान विष्णु खीर सागर में जॾहिं पासो फेराईंदो आहे या जागी सुजाग थींदो आहे, तॾहिं विर्त रखण वारनि खे मन घुरियो फल मिलंदो आहे। विर्त रखण वारनि खे घुरिजे त गरुड़ जे मथां सवार थियण वारे विष्णु भगवान खे ॾींहं राति जश्न कराइनि, ॾींहं जो उथारे वरी सांझीअ जो पासो फेराइनि। जॾहिं एकादशी गुज़री वञे तॾहिं वटड़ो मले पंच अमृत सां भगवान जे मूर्तिअ खे सनानु कराइनि, गोरोचंद जो तिलक लॻाए, सुंदर कपिड़ा ऐं जेवर पहिराए, गुलनि फुलनि ऐं कुंगूअ सां पूॼन कनि।
धूप दीप नैवेद्य खीर सां हवन करे तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराइनि। घणेई उम्दा उम्दा रेशमी ऐं कीम खान जा वस्त्र गऊ घोड़ा ब्राह्मणनि खे दक्षिणा में ॾियनि। अहिड़ीअ तरह 6 महीननि जो नियम जी समाप्ति करे ब्राह्मण खां मोकिलाए पोइ पाण बि भोजन खाइजे। भोजन खाइण खां पोइ भॻवान खे 2 हथ ॿधी वेनती कजे त हे प्रभु देवनि जा देव दीनानाथ, मां जो हीउ विर्त कयो आहे सो तव्हांजे आशीर्वाद सां संपूर्ण थियो। हे राजन, इहा ई एकादशी जी उमास जी विधि आहे। हरि प्रबोधनी 11 विर्त जी कथा। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। हीअ एकादशी पुण्यनि जे वधाइण वारी ऐं सभिनी रिधियुनि सिद्धियुनि जे ॾियण वारी आहे। कार्तिक महीने जे शुक्ल पक्ष जे 9-10 तारीख़ थींदी आहे। हिन महापवित्र एकादशीअ में हिकु वक़्तु भोजन करण वारे जो हिकु जन्म जो राति जो भोजन करण करे जो 2 जन्मनि जो कहिड़ो बि कयल उग्र पाप जली भस्म थी वेंदो आहे। ब्रह्मा हत्या जहिड़ो अघोर पाप करण वारो हिन हरि प्रबोधनी 11 जे राति जागृत करण सां सभिनी पापनि खां छुटी वैकुंठ धाम में वञी वासो करे थो ऐं विष्णु भॻवान जे कथा कीर्तन करण करे 7 दीपनि पृथ्वीअ जे दान करण जो फल प्राप्त थिए थो। हिन 11 ॾींहुं देवताऊं दुखी थी विष्णु भॻवान वटि आया हुआ। उन वक़्तु भॻवान शेष ते सुंदर सेजा ते सुम्हियो पियो हो। वैकुंठनाथ खे जगाए देवताऊं वेनती करण लॻा त हे प्रभु, बकासुर दैत्य सभु वेद शास्त्र खणी समुद्र में वञी लिको आहे। तव्हां त्रिलोकीअ जा नाथ आहियो, कृपा करे उहे वठी ॾियो त असांजो दुख दूर थिए। हुननि जी इहा वेनती ॿुधी भॻवान समुद्र में टुॿी हणी बकासुर दैत्य खे मारे सभई वेद शास्त्र देवताउनि खे वापसि वठी ॾिना। महाभारत जो मशहूरु जोधो ब्रह्मचारी भीष्म बि जॾहिं बाणनि जे सेजा ते सुम्हियो पियो हो तॾहिं इन्हीअ 11 जे विर्त ॾींहुं ई अर्जुन हिकिड़ो महाभयानक बाण पृथ्वीअ में हणी पृथ्वीअ मां गंगा जल कढी भीष्म पितामह जो दुख दूर कयो हो। तंहिं करे जेको मनुष्य हिन कार्तिक शुक्ल पक्ष जे 11 खां वठी पूरन मासीअ ताईं 5 ॾींहं शुद्ध मन शुद्ध भावना सां महाभारत जो शांति पर्व पढ़ंदो ऐं हरि परमात्मा जो कथा कीर्तन ॿुधंदो, गंगा जल सां सनानु कंदो, तंहिंजा सभई कार्य सिद्ध थींदा ऐं उहो मुक्त थी वेंदो। वरी जनम मरण जे 84 में न फासंदो, भॻवान सां मिली भॻवान जो रूप थी वेंदो। जिन जो विर्त भ्रष्ट थी वञे थो से किना कोड़िया थी मरनि था। हिन जन्म में या ॿिए जन्म में अंधा मंडा काणा खोजा या नपुंसक थियनि था। हिन विर्त रखण जो फल 1000 अश्वमेघ यज्ञनि खां बि वधीक आहे। सलोक उमर विञाए ऐश में गाफ़िल कयो न गौर, सिज जे पासे वांगिया अथी दुनिया संदो दौर, बिना सम्झ स्वरूप जे तू फिरे ढगो ऐं डोर, हेमा चिंता रूपी चोर वेठो अथई वाट ते। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, कार्तिक स्वामी की जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का, सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी, स्वामी शरण गऊँ मैं किसकी, तुम बिन और न दूजा प्रभु बिन और
जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।